ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, शहदाद कोट पी शहीद भुट्टो पारां दरिया मां 6 केनाल कढण ख़िलाफ़ जूनियर ज़िलकार जी अॻाणी में धरणो। सिंध दरिया मां 6 नवां केनाल कढण सिंध दुश्मन मनसूबो आहे। जूनियर ज़िलकार भुट्टो अवाम जी राय ख़िलाफ़ अहिड़े मनसूबे खे बिना देर ख़त्म कयो वञे। सिंध दरिया सिंधियुनि जी मिल्कियत आहे, उन मथां धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न हूंदो। जूनियर ज़िलकार अली भुट्टो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन, जगह हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। शहदाद कोट पी शहीद भुट्टो पारां दरिया मां 6 केनाल कढण ख़िलाफ़ जूनियर ज़िलकार जी अॻवानीअ में धरणो। सिंध दरिया मां 6 नवां केनाल कढण सिंध दुश्मन मनसूबो आहे। अवाम जी राय ख़िलाफ़ अहिड़े मनसूबे खे बिना देर ख़त्म कयो वञे। सिंध दरिया सिंधियुनि जी मिल्कियत आहे, उन मथां धाड़ो कंहिं बि सूरत में क़बूल न हूंदो। जूनियर ज़िलकार अली भुट्टो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।